सबके के जहान छरणो आ मरण को मेहणो ना है नकी पिट पारा तो ही मरण आहे मौत हक आहे सबके जे मथा अचणो आहे जेके असा खा वडड़ा हुआ ओए बेचारा जहान छदे वया हाने हिन जहान में असा आयूं नेठ असा जो भी वारो अची विंदो असा के भी ही जहान छरणो आ कुल्लु मन अलैहा फान हिन जमीन ते जा भी चीज साहदार आहे या जा भी चीज वजूद वारी आहे उन्हीं के फना आही आहे कुल्लु नफ्सिन जाइकतुल मौत हर साह के मौत त चखणो आ ने ठिकड़े दी असा के ई जहान छरणो आ डॉक्टरन वट भी मरणो आ तख्त ते भी मरणो आ माँ जी झोली में भी मरणो आ कमकार करे भी मरणो आ बीमार थी भी मरणो आ खुश थी भी मरणो आ मौत ओ भलो जो रसूलुल्लाह जी गुलामी में अची वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जी गुलामी में मौत अची वने ऐ पो जदा मौत अची वयो इहा गुलामी कंदे कंदे मौत अची वयो ओ जाहिरी तरह ते इंसान हिन जहान मंजा बुरको मटे विंदो आ लडे विंदो आ छडे विंदो आ पर कब्र में अल्लाह ताला उनके एकड़ी बी हयाती अता फरमाए छड़ी दो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात वो जके अल्लाह दी राह में कत्ल कया वया उनन के मुओ न चओ बल अहया बल्कि उहे हयात आहिन जिंदा आहिन मालूम छो तो मरण का बाद में भी एकड़ी जिंदगी आहे जे हयाती मरण का बाद न हुजे हा कब्र जी का हयाती न हुजे हा तको अल्लाह ताला ये उनन जला फरमाई कोन हा तको वे मुआ नचो इनन के बल्कि वे जिंदा आहिन वे केर जेके अल्लाह जी राह में कत्ल कया वया रब जी राह में या राह कह देखारी मदीने वाले घोट देखारिया है अल्लाह की राह भी हकीकत में रसूलुल्लाह जी राह है मदीने वाले साईं जी राह हकीकत में अल्लाह जी राह है अल्लाह ही रसूल हिकबे का जुदा ना है जेका राह मदीने वाले घोट जिया ओहाई राह अल्लाह जल्ल जलालहू जिया है जेका राह अल्लाह जिया ओहाई राह मदीने वाले घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जिया है सुभान अल्लाह यही सबब है जो हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदिही बुखारी शरीफ की हदीस पाक उन जात जो कसम जंहिंजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे कसम के पक्के करण जे लाइ पाण कसम था खड़न यानी तफसील था फरमाए त वल्लज़ी नफ्सी बियदिही उन जात जो कसम जंहिंजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे लौ कान मूसा हया अज जे कदा मूसा अलैहिस्सलाम जाहिर जिंदगी हयाती में हुजे हा त मा वसअहू अल इल्लतिबाई बस मुंहिंजी फरमान बरदारी का सिवा को रस्तो ही कोन मिले सुभान अल्लाह कि अल्लाह जो नबी आ हु अल्लाह जो कलीम आ हु अल्लाह सा ॻाल्हाइण वारो आ तूर सीना ते वञी रब सा हम कलामी जो शर्फ हासिल करण वारो आ पर हुजूर अलैहिस्सलाम ता फरमाइन जदा मां हिते अची वयो यहां मुंहिंजी तशरीफ फरमा थी वई आहे तशरीफ आवरी थी वई आहे त हाणे मुंहिंजे रस्ते खां सिवा ॿियो को भी रस्तो ना है को बाईपास ही ना है जो अल्लाह ताईं वञी पहुचे खुदा ताईं जेकॾहिं पहुचणो आहे त फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मुंहिंजे पोयां हलो त अल्लाह तव्हां सां मोहब्बत ऐं प्यार करे सुभान अल्लाह ॿियो को रस्तो ही ना आदम अलैहिस्सलाम रस्तो आंदो नूह अलैहिस्सलाम रस्तो आंदो इब्राहिम अलैहिस्सलाम रस्तो आंदो हजरत मूसा अलैहिस्सलाम रस्तो आंदो 1.25 लाख नबी सगोर आया पाजा कलमा पढ़ाए रास्ता देखारियो अल्लाह जा जेके भी उनन जा कलमा पढ़न पिया ओहे ईमान वारा थियन पिया ओहे जन्नती थियन पिया इताअत
पिया त रब जो कुर्ब मिले पियो विलायत उनके हासिल थियन पियो पर जरा मदीने जा घोट अलैहिस्सलाम अची वया त अल्लाह ताला सभई 1.25 लख रास्ता बंद करे हिकड़ो ही शाही रस्तो मदीने वाले घोट जो खोले अल्लाह अकबर नारे तकबीर अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल नारे तहकीक ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद हर सहाबी नबी जन्नती जन्नती हर सहाबी नबी जन्नती जन्नती सुभान अल्लाह बस एकड़ो ही रस्तो आहे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इत्तबा वारो शरीयत पाक वारो इन्ही रस्ते ते जेको हलियो अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हें के पंहिंजी विलायत नसीब फरमाए छॾींदो आहे शरीयत ही विलायत आहे शरीयत पाक ही विलायत आहे इन शरीयत पाक ते अमल कंदा वींदा तबो अल्लाह तबारक व तआला उन जे लाए तरीक़त पाक जा रास्ता खोली दो जेकर शरीयत ते अमल ना है तो उन जे लाए हर किस तरीक़त जा रास्ता कोन खुलंदा है हजरत सैयदना व मुर्शिदना इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल-फिसानी मुर्शिदना शेख अहमद फारूकी सरहंदी रदियल्लाहु तआला अन्हु सिलसिला आलिया नक्शबंदिया जा शेख तरीक़त मुर्शिद कामिल जो एहसान बर्रे सगीर जे मथा जो अज मस्जिदन ते ही मीनार कायम आहे ऐ मस्जिदन में मेहराब कायम आहे न त मुगल बादशाह मस्जिद जा मीनार ड्राहे छजा हुआ मेहराब कढ़ाए छजा हुआ मिंबर खणाए छजा हुआ मस्जिद जी सूरत आम कोठन वारी सूरत रखी वही हुई के भी मस्जिद जो मीनार ठायो त उनी जे मथा बाकायदे गवर्नमेंट जे तरफ का दंड भी पवंदा हा सजाऊं भी मिलंदियूं हुयूं उनके तकलीफूं भी ॾिनियूं वेंदियूं हुयूं मस्जिद जा मीनार ठाठा विया मेहराब कढा विया मिंबर खणाया विया पर हजरत इमाम रब्बानी हुआ पूरे बर्रे सगीर जे अंदर मुगल बादशाह जेके पूरे बर्रे सगीर जे मथा हिंदुस्तान पाकिस्तान बांग्लादेश अफगानिस्तान जो काफी सारो इलाइको एडे बड़े मुल्क जे मथा अकेला उहे बादशाह हुआ उन्हनि पंहिंजो दीन इलाही जे नाले सां हिकिड़ो दीन कढियो हो ई आईन अकबरी सां हिकिड़ो कानून कढियो हुओ पंहिंजे ॿार खे उहे सजदा कराईंदा हुआ जे बि उन्हनि जे ख़िलाफ़ अलम बुलंद कयो उन्हनि खे या त क़त्ल कयो वियो या उम्र कैद कई वई लेकिन हजरत इमाम रब्बानी साईं न मौत खां ड्रिना न कैद खां ड्रिना बल्कि रसूलुल्लाह जो फरमान जाबिर बादशाह के मुंह ते चई बि ॾिनो तकलीफों आयु भी सही सख्तियों आयु भी सही जेलन ताईं पहुंचा लेकिन अल्लाह सुब्हानहू व तआला खेर सोभता फरमाई जो वही बादशाह सदन हथ ते दोब हताए भी थिया माफी भी वरताऊं कलमा पढ़ी मुसलमान भी थिया मीनार उन्हनि ठहराया बल्कि समन हजारन में बर्रे सगीर जे अंदर लखन जे तादाद में मस्जिदूं भी उन्हनि कायम कयो अज पूरे बर्रे सगीर जे अंदर हे मस्जिदन जा मीनार साखू ॾेई रहिया आहिनि शाहिदियूं ॾेई रहिया आहिनि त अज फैज़ आहे त हजरत इमाम रब्बानी जो बर्रे सगीर जे अंदर फैज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयदना इमाम रब्बानी रदियल्लाहु तआला अन्हु जन वटि हिकिड़ो सूफी आयो अर्ज करण लॻो त साईं ये सूफिया इकराम वक्त का वठी मिसाल ॾींदा पिया अचनि बाबा शरीयत जो मिसाल खल वांगुर आहे ऐं तरीक़ जो मिसाल गर वांगुर आहे मसलन केलो केले जी हिकिड़ी खल्ला भी गर आहे शरीयत आहे या खल तरीक़त आहे गर यो मिसाल किया पण फरमा बिल्कुल सही मिसाल जैसी को असा के जरूरत गर जी आहे खल के असा छा कंदासीं यानी तरीक़े जी जरूरत आहे बस शरीयत के छा कंदासीं जरूरत असा के गर जी आहे खाइण तो असा के गर आहे असा खल के छा कंदासीं जॾहिं गर असा वटि आहे त पोइ खल जी कहिड़ी जरूरत आहे असांखे ऐं तव्हां हर मसालो तरीक़त पाक जो शरीयत जे ताबे करे बयान कंदा आहियो लिखंदा आहियो तव्हां शरीयत के घणो शर्फ ॾेई रहिया आहियो तव्हां त तरीक़त शरीयत का बाहर आहे ई कान का हालांकि पुराने वक्त का वठी सूफिया इकराम उलमा इज़ाम
मिसाल दींदा था अचन तो शरीयत जो शरीयत खल वांगुर है, तरीक़त कर वांगुर है। जॾहिं असां वटि कर आहे त पोइ असां खल खे छा कंदासीं? असां कर ताईं पहुची आहियूं त खल जी असांखे ज़रूरत न आहे। इन जो मतिलबु ई आहे त असां तरीक़त ताईं पहुची विया आहियूं, असां शरीयत खां आज़ाद थी विया आहियूं। शरीयत जो को बि कानून असांजे मथां न आहे। अहिड़ा ख़ाम सूफ़ी अॼु बि आहिनि जेके शरीयत जा बाग़ी आहिनि, महबूब करीम जे दीन जा गद्दार आहिनि, अल्लाह तबारक व तआला जे फरमान जा मुखालिफ आहिनि, सही सिधी कुरान करीम जी मुखालिफत आहे। वो चवंदा आहिनि बस असां तरीक़त ते पुॼी वियासीं, असांखे शरीयत जी का बि ज़रूरत कान्हे का। हज़रत इमाम रब्बानी खे बार बार सूफ़ी चवंदो रहियो, पाण ॿुधंदा रहिया, पाण फरमायो सही आहे, मिसाल पंहिंजी जाइ ते सही आहे, लेकिन तो मिसाल खे सम्झो न आहे। सही में समझण में केड़ी फारसी पढ़नी पवंदी, केड़ो फलसफो सिखणो पवंदो। जॾहिं कर खे अची असांखे ज़रूरत आहे त पोइ खल खे छा कंदासीं? मिसाल सवलो आहे। पाण फरमाए मूंसां गॾु बाज़ार में हल त तोखे ॾेखारियां। केले जे रेड़े ते ॿई ॼणी पहुता, बाबा असांखे केलो खपे। हाज़िर साईं केला पिया आहिनि, खण। पाण सूफ़ी खे फरमाए त बाबा पैसा मां थो भरियां, केलो वठ तूं। ठीक है। सूफी साहब इनको केलो भाई न यार इनकी खल सड़ी सड़ी या न कर बियो केलो खे इनके दाग आए बियो न कर बियो केलो खे एक सवा ज़बूर थी बियो न कर सुठी खल जिने मथा ही या ही केलो सही वो बटे केला पाण वरतो पाण फरमा हाने तो समझ में आयो जेकी जे खल जडा दागदार ही तो गर खे भी हथ न लातो। खल खराब ही तो गर भी न वरतो, उन्हें गर के उछलाए छड़ी। जंहिंजी खल ही खराब आहे, जंहिंजी खल साफ़ आहे तो उहो ही गर तो वरतो आहे। ऐं जैसी ताईं गर न खल न हूंदी त गर किथां तैयार थींदो? गर पाण खल जो मोहताज आहे। पहिरां शरीयत आहे, उन खां बाद तरीक़त हासिल थींदी। सोने लाल लतीफ से सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमायो तो राह शरीयत हलिया यारो तफक्कुर तरीको रसिया मारफत मागो नासूत मलकूत जिबरूत। नासूत माना इंसान जो जहान। हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमाए पिया राह शरीयत हलिया, शरीयत पाक जी राह वठंदा हलिया। तफक्कुर तरीको उन्हनि जो फिक्र पो तरीक़त में लगी वयो, जान तरीक़त में लगी वई, दिल तरीक़त में लगी वई। तफक्कुर उन्हनि जो तरीक़त थी वयो आहे, उन्हनि जो हाल हकीकत ताईं पहुची चुको आहे। उन्हनि जो माग मारफत आहे, असल मंज़िल मारफत आहे। शरीयत जे मथां अमल थींदो हुजे, उन खां बाद पोइ तरीक़त हासिल थिए, उन खां मथे पोइ हकीकत मिलंदी, बाद में मारफत हासिल थींदी आहे। लतीफ सरकार से अलैह रहमत फरमायो शरीयत ते भी अमल कयूं, तरीक़त के भी हासिल कयूं, हकीकत ते भी वनी पहुता, मारफत भी माणे वरता। उन खां बाद पोइ नासूत इंसानन जे जहान में रही कर मलकूत मलाइकन वारियों जा मकाम वनी हासिल कयूं। अञा भी लतीफ सरकार फरमायो त जबरूत वो सिदरतुल मुंतहा भी क्रॉस कंदा वया। हाने तोखे बेत ॿुधण में मज़ो ईंदो। सोने लाल लतीफ सरकार से अलैह रहमत इरशाद फरमायो त राह शरीयत हलिया तफक्कुर तरीको हाल हकीकत रसिया मारफत मागो नासूत मलकूत जिबरूत। इयो इनाम
क्यों बनी हाहूद गलिया रस्तो तो वो हिकड़ो ही आहे बेशक शरीयत पाक जो रस्तो बेशक हजरत कलंदर लाल शाहबाज रहमतुल्लाहि तआला अलैह जल्वी इरशाद फरमाए शरीयत किश्तिए बाशत सुभान अल्लाह तरीकत बात बानियो शरीयत किश्तिए बाशत तरीकत बात बानियो हकीकत लंगरे बाशद के राहे फकर दुश्वार फकीरी फकीरी समझी तो फकीरी न की हाल वसीलन जो नालो आ न की पटकन ऐं चादरन जो नालो आ न की चुपन ऐं पहराड़न जो नालो आ न की किस्तन ऐं बैरागिन जो को फकीरी नालो आ न लोटे ऐं बिस्तरे जो को फकीरी नालो आ फकीरी तो शरीयत पाक जे मथा अमल करण जो नालो आहे फकीरी तो तरीकत के समझण जो नालो आहे कलंदर लाल शाहबाज ने रहमत फरमाइन पिया ई दुनिया सजी दरिया आहे इन दरिया के पार कदे तो तोखे फकीरी हासिल थींदी हकीकी महबूब सां मिलंदे पर हिन दुनिया जे दरिया के पार करण जे लाइ शरीयत पाक जी बेड़ी हुजे तरीकत जो सिढ़ लगल हुजे तो हकीकत तुंहिंजी मंज़िल आ न त फकीरी राह ॾाढी ॾुखी आहे फकीरी राह तमाम ॾुखी आ इन राह ते कई निकता पर कई कमाई जी वया मंजिल मकसूद न पहुंची सकिया हां मंजिल मकसूद उहो ही पहुतो जेको शरीयत पाक जी चादर वेढ़े ऐं तरीकत पाक जी दस्तार बधी तो हकीकत जे तरफ हले रब करीम मार्फत जो माग उन के हासिल फरमाए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दस्तगीरा गुरे मैयत मते घणी तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर दरबार आलिया बीहर शरीफ मुर्शिद साईं मुफ्ती खलील अहमद जान जमायत अहले सुन्नत अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो यौम ला यनफउ मालु वला बनून क़यामत जॾी है न कंहिंखे माल नफ़ो ॾींदो न की पुट ई नफ़ो ॾींदा इन दुनिया जे अंदर असां माल कमाइण जे पोयां लॻा पिया आहियूं हलाल जो या हराम जो आहे पर माल अचे पंहिंजो आहे या परायो आहे त बि माल अचे माल जे लाइ माण्हू मस्त लॻो पियो आहे त किथां बि को माल अची वञे पर अल्लाह तबारक व तआला फरमायो हिन दुनिया जे अंदर त माल तव्हांखे कम अचे पियो पर आख़िरत में इहो माल कंहिंखे कम कोन ईंदो ॿिए नंबर ते माण्हू पंहिंजे औलाद जी ख़्वाहिश कंदो आहे पुटनि जी ख़्वाहिश कंदो आहे त नरीना औलाद थिए पुट थिए पुटनि जे मथां पोइ ख़र्च कंदो आहे उन्ही खे पढ़ाईंदो आहे आला नौकरियूं उन्हनि खे वठाए ॾींदो आहे भला घर उन्हनि जे लाइ ठाराईंदो आहे सुठियूं शादियूं उन्हनि जे लाइ कराईंदो आहे अलगरिस्त माण्हू पंहिंजे लाइ माल गॾु कंदो आहे ॿियो पंहिंजे लाइ पुट पसंदि कंदो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो हे माल ऐं औलाद ये ज़ीनतुल हयात दुनिया ये दुनिया जी हयाती जी ज़ीनत भी आहे पर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना तव्हांजो माल ऐं तव्हांजो औलाद तव्हांजे लाइ आज़माइश आहे अल्लाह ताला तव्हांखे माल ॾेई आज़माईंदो आहे औलाद ॾेई करे आज़माईंदो आहे पर आख़िरत में न की माल नफ़ो ॾींदो न की पुट औलाद नफ़ो ॾींदा मौला आख़िरत में भला कीअं नफ़ो असांखे मिले अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम
जेको सलीम दिल अल्लाह जी दरबार में खणी आयो, पाक दिल खणी आयो, साफ दिल खणी आयो। रब करीम फरमायो त उन माण्हू खे नफ़ो ही नफ़ो आ, फ़ाइदो ही फ़ाइदो आहे। जेको साफ दिल खणी आयो, पाक दिल अल्लाह तबारक व तआला जी दरबार में खणी आयो आ। असां सभई दावाऊं कंदा आहियूं त यार मुंहिंजी दिल पाक आ, मुंहिंजी दिल साफ आहे। पर यारो दिल पाक तॾहिं थिए जॾहिं गुनाहनि जी लज़त तुंहिंजे दिल मंझां ॿाहिरि निकिरी वञे, तुंहिंजा गुनाहनि जी ख़्वाहिश दिल मंझां निकिरी वञे। अल्लाह जे इस्म जी लज़त ऐं मज़ो दिल जे अंदर दाख़िल थी वञे। अल्लाह ताला जी ज़ात खां सिवा दुनिया जी हर चीज दिल तां लही वञे, तॾहिं तूं सम्झ त हाणे मुंहिंजी दिल पाक थी वई आहे। अॼु असां मंझां उहे बि पंहिंजे दिल जे पाकाई जी दावा था कयूं त मुंहिंजी दिल पाक आहे, हालांकि नमाज़ भी कोन थो पढ़े। चवे त मुंहिंजी दिल पाक आहे, हालांकि रोज़ा भी कोन पियो रखे। चवे थो त मुंहिंजी दिल पाक आहे, सुन्नत ते भी अमल कोने को। चवे थो त मुंहिंजी दिल पाक आहे, पराया माल खाई रहियो आहे। चवे थो त मुंहिंजी दिल पाक आहे, ब्याज खाई रहियो आहे। चवे त मुंहिंजी दिल पाक आहे, होॾां रिश्वतूं खाई रहियो आहे। दवा साण कुझु कोन थींदो आहे। हो दिल जो धणी अल्लाह मालिक अल्लाह जल जलालुहु दिलन के परखींदो आहे। अलीम बिज़ाति सुदूर आहे, दिलन जे राज़न खे समझण वारो आहे। तुझे मुझे आडो जेकॾहिं सां ॻाल्हि कई त यारो मुंहिंजी दिल पाक आहे, मुंहिंजी दिल साफ़ आहे। अगले खे त मुतमइन करे वियासीं, पर अल्लाह तबारक व तआला जो दिल जो राज़ ॼाण वारो आहे। उहो रब ॼाणींदो आहे त कंहिंजी दिल पाक आहे, कंहिंजी दिल साफ़ आहे। दिल जे पाकाई जी वॾे मां वॾी निशानी ही आहे त हुनजी दिल पंहिंजे रब जे फरमान ते राज़ी भी आहे त अमल भी कंदी आहे। जो जिन ज़ात जे मथां उन कलमो पढ़ियो आहे जंहिंमें उम्मीदवार आहे शफात में, जंहिंजी ज़ात जी शफात में उम्मीदवार आहे त क़यामत ऐं क़बर में मुंहिंजी शफात कंदो। उन्ही जे फरमान ऐं सुन्नत जे लाइ दिल आमादह थी वञे। दिल घुरे तुने महबूब जी सुन्नत ते अमल कयां, उन्ही जे फरमान ते मां पंहिंजी जान भी पेश करे छॾिया। मुंहिंजा दोस्तो को चओ त तुंहिंजी दिल पाक आहे, तूं पंहिंजे माउ सां कोन थो ठही, पंहिंजे पीअ जी गिला करे रहियो आहे, पंहिंजे भाइरनि सां सीना सहाए रहियो आहे, पंहिंजे मोमिन मुसलमाननि भाइरनि जी गिलाखोरी करे रहियो आहे। तूं दावा थो करी त मुंहिंजी दिल पाक आहे। जेकॾहिं दिल पाक हुजे हा त पोइ कंहिंजी गिला दिल जे अंदरि दाख़िल कान थिए हा। दिल पाक थींदी पुट वेही राइट या मूंखे ॾे मां थो भेरा हेॾे ॾे मूंखे और तक अबे अल्लाह जल जलालु फरमायो उन्हीं जी दिल उन्हें मानू के क़यामत में नफो थींदो जेको ही पाक दिल खणी आयो आहे। असां सॼो ज़ोर लॻाईंदा आहियूं कपड़े ते, बदन ते, मुंह ते ज़ोर लॻायो, मुंह अच्छो हुजे, कपड़ा साफ हुजन, घर साफ हुजे, पोचू ॾींदा आहियूं रोज़ घर खे, बुहारियूं ॾींदा आहियूं रोज़ घर खे, मुंह खे साबुण हणंदा आहियूं। खोड़ माण्हू बोलते हले छा छा हो केमिकल वग़ैरह भी लगाईंदा आहिनि त सुहिणा नज़र अचो। माण्हू कपड़ा धोईंदा आहिनि तो कपड़ा धोराईंदा आहिनि, सभई सुठा कपड़ा पाईंदा आहिनि ताकि असां माण्हुनि जे नज़र में सुठो थियो। घर खे पोचा लॻाइनि था, कॾहिं पंहिंजे दिल खे पोचो लॻायो थिए त दिल भी मुंहिंजी साफ़ थिए। कॾहिं दिल खे साफ़ करण जी कोशिश कई कि भला मथे अचो, कॾहिं दिल खे साफ़ करण जी कोशिश थी आहे? तूं चवी त दिल खे कीअं साफ़ कयां? कोठी त नाहे त वञी ॼारो लाहे अचां, बुहारी ॾेई अचां, फर्श ते पोचो घुमाए अचां। दिल खे कीअं साफ़ कयां?
मदीने जे घोट अलैहिस्सलाम दिल जो पोचो असा के सेखारे छो। सुने महबूब अलैहिस्सलाम सेखारियो बुधायो त दिल के पोच किए लगदी है। पान फरमाते इन्ना लिकुल्लि शैइन सिकाल, हर शय के साफ करण जी हिकड़ी पोची होती है। मोबाइल साफ खराब थी अब उनके टिश्यू पेपर लगायो, अब टेबल खराब थी कपड़ो लगायो, बेत खराब थी अब उनते बुहारो घुमायो कपड़ो लगायो, फर्श खराब थी बुहारी जो पोची लगायो मसला। पान फरमाते इन्ना लिकुल्लि शैइन सिकाल, हर शय के साफ करने वाली एक पोची होती है। वसिकालतुल कुलूब, दिल जी पोची जिक्रुल्लाह। न चई सुभान अल्लाह, ओ इहो सुभान अल्लाह ही दिल जी पोची है। दिल के साफ करने वाली चीज है। दिल के साफ करण वाली जका चीज सो अल्लाह जो जिक्र है। जिक्र कंदो भी दो बानो जी दिल पाक थींदी वेंदी आ, दिल साफ थींदी वेंदी आ, दिल पंजी असलियत ईंदी वेंदी आ। हर चीज जना असलियत ईंदी आ त उन्हें के करार अची वेंदो आ। इन वक्त में लाउड स्पीकर हली रहियो आ, साउंड सही आहे, जेकर जे अंदर का मिस्टेक थी पे फनी खराबी थी पवे ई चिरचिराट शुरू करनी दो, बंद थी दो वरी हलंदो, खराब थी दो, आवाज साफ नहीं दो, मां भी परेशान, जमात भी परेशान, हलायण वालो परेशान, वरी जना मिस्त्री ने के हाथ मत घुमाए हेडा होना करे बाकी असली सूरत आनी दो। वो जो कुछ कनेक्शन वायरू असल सूरत आनी दो तो सही नमूने से हलंदो रहंदो। अब हां या ना, हर चीज जना असलियत पुजंदी आ त उन्हें के करार ईंदो आ। दिल जी असलियत चाहे पाक हुजड़, दिल पाक थींदी तो उनके करार ईंदो। तो दिल के करार किया चे अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालु इरशाद फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। चंगी तरह बुधो त अल्लाह तबारक व तआला जे जिक्र सा दिलो सुकून हासिल कंदियो आहिनि। दिल पंहिंजी असलियत अची वेंदी आहे तॾहिं दिल खे सुकून अची वेंदो आहे। अॼु असांजो सुकून फिटी वियो आहे, असांजो करार फिटी वियो आहे। अॼु सभु को परेशान, को घर वारनि जे तरफ़ां परेशान, को बचन ॿारनि जे तरफ़ खां परेशान, को संगत साथियुनि जे तरफ़ खां परेशान, को रोज़गार जे मसाले में परेशान, को मज़दूरी जे मसाले में परेशान, सबको माण्हू को बीमारी में परेशान, सबको परेशान लगो पयो आ। पर अल्लाह ताला फरमाइंदो आ ओ जंजी दिल अल्लाह जे जिक्र में मसरूफ होंदी आ उनजी दिल कदे परेशान कान थींदी आहे। उनजी दिल अल्लाह ताला जे अल्लाह सही सा राजी होंदी आहे, उनजी दिल के इत्मीनान होंदो आ, उनजी दिल के सुकून होंदो आहे, उनजी दिल के करार होंदो आ। सारी तरह भली परेशानियों केतिरियूं भी हुजन पर अंदरनी तरह जॾहिं पंहिंजे रब सां उन्हीं जो लहू लॻो पियो हूंदो आहे पोइ सभई परेशानियूं दूर थी वेंदियूं आहिनि। हजरत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो तो सभई सुभान जे सुभान अल्लाह तो कर हवाले कम थियो तहकीक तस्लीम में लाहे गम वहम कातिर सान करम हे कांद करे हाजतों। अल्लाह सही पंहिंजे करम साण सभई हाजतूं फरमाइण वारो आ पर तू पंहिंजे रब जो मामलो पंहिंजे रब जे हवाले कर। मुंहिंजा दोस्तो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो मल्लहुल मौला फलहुल कुल, जंजो रब तंजो सब। तो रब जो थी वन, रब तो जो थियो तो मखलूक तुंहिंजी थी वई आहे।
असां पंहिंजे रब खे विसारे छॾियो आहे, पंहिंजे मालिक खां इलाही परे हलिया आहियूं। असां दुनिया ते भरवसो कयो, अल्लाह तां भरवसो असांजो कयो। हालांकि अल्लाह जल जलालु मेहरबान आहे पंहिंजे बाननि सां, वो एतिरो मेहरबान आहे जो असां वो सोच असांजी सोच में भी नथो अचे त हू पंहिंजे बाननि सां मेहरबान केतिरो आहे, असांजी सोच में भी नथो अचे त हू रब करीम जल जलालु पंहिंजे बाननि सां केॾो वॾो मेहरबान आहे, छो जो रऊफ़ रहीम भी उहो आहे त अरहमुर राहिमीन भी उहो आहे। सब का वधीक रहम करण वारो उहो ही अल्लाह, सब का वधीक रहम करण वारो हजरत लाल लतीफ सरकार साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि जल रब करीम जी दरबार में पियो अर्ज करे, मौला दातार तू पिया मिड़ई मंगना हबीब तायता वसन पर सदा वसी तू मौला मथा हो बुढ़ो ला नला हिम बाझो। ताला फरमाइंदो आहे ला तक़नतु मिर रहमतिल्लाह अल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ। कंहिंजे रब करीम जल जलालु जी रहमत मंझां ना उमेद न थियो, बेशक अल्लाह तबारक व तआला हड़ई गुनाह बख्श करण वारो आहे। वो रब करीम जी रहमत सभिनी खां कुशादी आहे, उन्ही जी रहमत मंझां ना उमेद न थियो। सैयदना बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे इस्लाम आणण खां बाद तरह तरह जो तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, मुश्किलात ने आज़माइशन में विधो वयो, लेकिन सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन रब करीम जो ज़िक्र पंहिंजी ज़ुबान ते जारी पे रखियो, अल्लाह ताला जो ज़िक्र कंदो रहियो, उन्ही जो मालिक उमैया बिन खलफ मना कंदो रहियो त हिक अल्लाह के छॾे घणनि जी इबादत कर, असांजे पुतनि जी पूजा कर, लेकिन सैयदना बिलाल को चवे अहद यानी हिक ही हिक है। नारे तकबीर, जोर से नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुझो पीर मुझो पीर, बैत मथे खड़े तुझो पीर मुझो पीर, दरबार आलिया वीहड़ शरीफ, फैजाने वीहड़ शरीफ, बैत मथे खड़े लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। ताजदारे खत्म नबूवत हर सहाबी ए नबी सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन अहद अहद प्या फरमाए, उमैया बिन खलफ रोके पियो त अहद न चाओ, हिक हिक न चाओ। हजरत बिलाल फरमाए ने पिया ओ उमैया मां हिकड़े साण लव लगायो आहे, बस उन्ही साण मो मोहब्बत कई आहे, उन्हें हिकड़े के मां हिक ही समझा थो, जो को भी इबादत जो लायक ना आहे। ए तवा जा हथ जा ठयल पुत बेवसा आहिन, मजबूर आहिन, मुंहिंजो अल्लाह हर शइ जे मथां ताक़त वारो आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। वो बरकत नवारो ओहो अल्लाह
सैयदना बिलाल अहद अहद चई करे वरी रसूलुल्लाह जे इस्म जा नारा पियो हणे उमैया पियो चवे तो अहद अहद पियो करे भला ये कर पर अहमद मोहम्मद नचो लेकिन सैयदना बिलाल पियो चवे मुर्शिद लाल लतीफ सरकार तर्जुमानी पागल मां अहद अहमद के अहद का किया अलग कया जो जो अहद अहमद पाण में विचामी फरक आहे मुस्तगरक आलम इन्हीं इसरार में ही पिणना है हुनरी पर हूब नहीं ना धार अल इंसान सिर्री व अना सिर्हु परोड़ जे पचार कदाव्य तंवार आलिम आरिफ एहड़ी जो तमा महबूबन के अल्लाह सा मिलाए छॾियो असा जो असा केर थींदा जो नबी के अल्लाह सा मिलायूं वो नबी आहिनि जो उम्मत के अल्लाह सा मिलाईंदा आहिनि महबूब अलैहिस्सलाम दाइयन इलल्लाह अल्लाह जी दावत ॾेई रहिया आहिनि ता इश्तिहार लिखंदा एठा लिखो अदाई इलल खैर खैर जी दावत ॾियण वारो मदीने जे घोट जे रब फरमायो वदाइयन इलल्लाह अल्लाह जी दावत ॾियण वारो रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे तरफ सदे रहियो रब जी दावत ॾियारे रहियो हलो अल्लाह सही तव्हां जे लाइ जन्नतूं तयार करे छॾियूं आहिनि तजरी मिन तहतिहल अनहार नहरूं पेठूं वो जारी थियल उन जन्नत जी तव्हां खे दावत आहे कीअं जन्नत में वञो रब फरमात फदखुली फी इबादी वदखुली जन्नती मुंहिंजे बाननि में शामिल थी त मुंहिंजी जन्नत में दाख़िल थी बानन में शामिल थी रब जे बानन में अच जेके अल्लाह जा बाना है उनन रब जे बानन में अच उनन में शामिल थी वल तो जन्नत जागीर उनन जी आहे ओ तू जन्नत में हलो भी दे ओ तू जन्नत में हलो भी दे जन्नत जागीर तुझी आहे मुझे तवज्जो कयो सुभान अल्लाह जन्नत जागीर अल्लाह तबारक व तआला इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह रब मोमिनन का माल ऐं जान वठी करे ऐं जन्नत हुनी मिल्कियत में ॾेई छॾी आहे सुभान मदीने जा घोट अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे तरफ सॾे रहिया चओ सुभान अल्लाह आहे केर महबूब जे सॾ ते लबैक चवण वारो अल्लाह के सत्य दावत नहीं रहा है अचो तवां जे रब जी दावत मां खड़ी आयो हा अल्लाह जे तरफ सडेरा दर्जे ला तवां वट आयो हा हुजूर करीम अलैहिस्सलाम ने सडे रहा है मुजा दोस्तो सैयदना बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु का फरमाइन अहद का अहमद जुदा थोई ना है मुजो बस ही ना है मां अहद चवाई अहमद न चवा जाते अहद चवंदो आहियां ते अहमद भी चवंदो रहंदो जेकर चाहे अहद नो मिलना अहमद नाम पकदीरा जिथा जो वेखी नाम मोहम्मद चुमी अखियां वल लदीरा ओ चुमी अखियां वल लदीरा ओ चुमी अखियां वल लदीरा चुमी अखियां वल लदीरा करीम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला पान का जुदा कई सुभान अल्लाह फिर नथो समझे पंजे अक्ल जो दिमाग इलाज वनी कराए अखिन जो इलाज कराए जेकरा समझण खपे तो ने यार सां इश्क लगा तो के गाल समझ में अचे
सोने लाल लतीफ़ सरकार समझा सुभान अल्लाह मिठई सरकार से समझायो आहे त कियां तोखे ख़बर पवे यार जो हुस्न जमाल कियां दिसी चौ सुभान अल्लाह मिठई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जन फरमान पिया त पंजन में विसाल जी सुभान अल्लाह तू का कानी पा इन अखिन जे अंदर विसाल माना मेलाप मोहब्बत शौक जो को सुरमा तो पाए दिस तो इन अखिन जे अंदर तो तूर सीना जा सुरमा पाता इन अखिन जे अंदर तो पत्थरन जा सुरमा पाता पर इन अख जे अंदर को इश्क जो सुरमो तो पाए दिस मदीने वाले घोट सा मोहब्बत वारो सुरमो पाए लतीफ सरकार सले रहमत इरशाद फरमान पात पंजन में विसाल जी तू का कानी पा इन अखिन के अंदर विसाल जी मोहब्बत वारी का कानी का सुरमो पा साईं फरमान पात पंजन में विसाल जी तू का कानी पा सुप्रा जी सू हमें रखनो की न रहा अख अशहद चा त मुसलमानी मानिए सुभान अल्लाह अशहद वारी अख खण तपो अल्लाह ताला तोखे मुसलमानी नसीब करे तू मुसलमान जी दावत करे रहो मौलवी साहब न दिसी तरह तो खराब थे बापा ने तो खरा जे तू मेरी अख तो देखारी से पहुंचे वो नूर चट थी थो अल्लाह सयाबा मां चवंदा यार जरा मुझे मोहब्बत वारी गाल थे ते घारी विच में न पवे तो मजो अचे अभी पंजे हाल में अचा जमात के पंजे हाल में आया अल्लाह से असा के सुनाण वारी अख नसीब फरमाए आमीन चो दोस्तों आमीन या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले दरियो या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले दरियो भर झला तो के दिसीना जो थियल ऐबन भरो ऐ भर झला तो के दिसीना जो थियल ऐबन भरो के दिसणो आहे तो के सो इश्क जी अख सां ॾिसे जंहिंखे ॾिसणो आहे तोखे सो इश्क जी अख सां ॾिसे छा ॾिसी सघंदो सजण तोखे अंधियो अन जो चरियो छा ॾिसी सघंदो सजण तोखे अंधियो अन जो चरियो भर झला तोखे ॾिसी आजो थियल ऐबन भरियो चओ या रसूल अल्लाह हिदे दीदार जो खोले दरियो चओ या रसूल अल्लाह हिदे दीदार जो खोले दरियो भर झला तोखे ॾिसी आजो थियल ऐबन भरियो साईं भर झला तोखे ॾिसी आजो थियल ऐबन भरियो सुरम पातम तूर सीना जोब अखड़न में मगर सुरम पातम तूर सीना जोब अखड़न में
ऐ खाक पातम तुझे दरजी तद सजन अखड़ियों ठरियों खाक पातम तुझे दरजी तद सजन अखड़ियों ठरियों भर झला तो के दिसी आजो दियल ऐ बल भरो जंखे भी महबूब बजे दीदार जो शौक अज पाक मस्जिद में भलारी जमाए सा मेर थी करे रसूलुल्लाह के अर्ज़ कयो इंशाअल्लाह ताला कोरोना खत्म थी वींदो दीदार जो दरियो खुली वेंदो मदीने जो भी दीदार थी दो तो मदीने वाले घोट जो भी दीदार थी दो जंखे भी शौक ना अचे तो नथो अचे तमा सबनी का शायद वधिक माल जाड़ू हुजा पर महबूब के अर्ज करे रहायो यार दे दरवाजे ते अर्ज करन में नची नथी जे सभई मुसा गर्जी करे ई अर्ज करे रहायो को कंजी भी जुबान खामोश न रहे सभई रसूलुल्लाह के गर्जी था अर्ज कयो या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले करियो या रसूल अल्लाह दे दीदार जो खोले दरियों भर झला तो खे दिसी आजो दियल ऐ बल भरो जो भर झला तो खे दिसी आजो आहे बेअदबी चुमण में तुझे पेरल जो पुठियों आहे बेअदबी चुमण में तुझे पेरल जो पुठियों छुता चप मथा ऐ पेर हेठा तिह करे चुम चल करियो चप मथा ऐ पेर हेठा तिह करे चुम चल करियो भर झला तो के दिसे आजो दियल ऐ पल भरो चो या रसूल अल्लाह इदे दीदार जो खोले दरियो या रसूल अल्लाह इदे दीदार जो खोले दरियो भर झला तो खे दिसे आजो दियल ऐ पल भरो चो भर झला तो खे दिसे आजो दियल ऐ पल भरो सुभान अल्लाह सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जाते अल्लाह की याद बाकत तो सोने रसूलुल्लाह के भी याद करे सुभान अल्लाह सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनके पंहिंजो मालिक उमैया बिन खलफ घट वध भी ॻाल्हाए तकलीफ़ूं भी ॾिए मशहूर किस्सो आहे मुंहिंजा दोस्त सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनके बाह जे टांडन जे मथां भी सुमारे वज़ना जा पत्थर मथां रखी भी छॾे ॿारनि जे हथनि में ॻिचिन में रसो विझी करे ॿारनि जे हथनि में ॾिए तो बाज़ार में घुमाइनि सैयदना बिलाल साईं खे तरह तरह जो तकलीफ़ूं ॾियनि लेकिन सैयदना बिलाल साईं जी नज़र अल्लाह जल्ल जलालू जे करम नवाज़ी रहमत मदीने वाले घोट जी रहमत जे मथा नजर आए दुनिया जे मथा नजर न आए दुनिया वारन जे मथा नजर न आए ये ना को गिचिन में गट पी आयल मुखे तकलीफों अची रहियो आइन जान मोजी बाह जे मथा पया टांडन जे मथा पया आए चर्बी गरी थी वजे टांडा ठरी पिया वजन लेकिन सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनके उमैया बिन खलफ धमकी पियो ॾिए तो बिलाल टांडन जे मथा सुमायो थमाए तलवार सां गतरा गतरा करे छॾींदो साए जेकॾहिं तो पंहिंजो दीन न छॾियो आहे सैयदना बिलाल जवाब पियो ॾिए मुर्शिद लाल लतीफ़ सरकार तर्जुमानी पियो करे उमैया मूंखे एतिरा दरकार न ॾे छो जो आहियां जिन सदी से न छॾींदा जे ॾियो कि जी
पाए गंदी मत पहाई दस पिरल के ओ मैया मुखे मरण जो धमकियों दे रहो ही खड़ो भगोत घोरियो पर भजे तान खड़ी मोहब्बती बेहारसी अथम जी जड़ी साहड़ कान सड़ी आऊं लटका लहर न विच में सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जन के तरह तरह जो तकलीफों दिनियो वजन पियो पर भरवसो पंहिंजे रब ते आहे अजनत सुभाणे मां जरूर आजाद थी दस अल्लाह इए न हो जो आऊं मराम बंद में पहरा बना लो पो मर जन्म दी हरा पेरा यार जी दरबार में वना हबीबा जी दरबार में हाजिरी थिए वो भली मुझा दिया पूरा थियन थी वजन सैयदना बिलाल के हजरत सैयदना व मुर्शिदना खलीफा बिला फसल हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खरीद करे हबीबा जी दरबार में बैठी आया बिठा अबू बकर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सैयदना बिलाल साईं सा प्यार का फरमायल अबू बकर सिद्दीक साईं के इरशाद फरमायल अबू बकर जदा तू बिलाल के खरीद करन जो हुए तदा असा सा सलाह करी हा असा के बुधाइया असा भी बिलाल जी खरीदारी में पंजो हिस्सो जरूर गढ़ियो हा सुभान अल्लाह दिल ही दिल मुआर्ज पे कयो त सा मुंह के ता साफ कयो कपड़न के ता साफ कयो पर रब वट न मुंह तो कबूल पवे न कपड़ा उन कबूल पंदो आदि दिल कबूल थी दिया ए दिल कबूल थी दिया पेरा दिल पाक हुजे पो कपड़ा पो मुंह सब कुछ पो सही थी सके तो वो अल्लाह तबारक व तआला पाने चहरन के चपकाइंदो आ बसुना पीर दस्तगीर रोशन ज़मीर मीरा मुर्शिद मुहम्मदीन मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी सच्चो सैयद हसनी हुसैनी जो कदम कुल वलियन के मथा क़यामत ताईं कायम है दायम है सुना पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन एड़ो तो रुख अनवर रोशन हुंदो हुओ पर सजो जिस्म रोशन हो ऊ तहर कमरे में अंदर वेहंदा त कमरो ही सजो रोशन लगो पयो रस्ते साण हलन भली सिज न हुजे चंद्र न हुजे ऊ तहर रात हुजे पर जदा रस्ते साण हलन जन त पथी मरी रही आ रस्तो नजर पियो अचे साईं जी जमात बन रोशनी में हलंदी सिर्फ सदन जिस्म न बल्कि जे जाए ते सोना दस्तगीर से बैठा हुंदा आस पास जितनी जमात बैठी हुंदी सजी महफिल सोने पीर दस्तगीर जे चेहरे ऐ जिस्म जे रोशनी साण मुनव्वर लगी पई हुंदी सजी महफिल में रोशनी पर जान जे अंदर खुशबू भी एतरी जे जाए ता गुजरी वजन उन्हें घटन में ही खुशबू थी अब जिस पांजी दिल ब पाक रखी तो पांजो जिस्म भी पाक रखियो अल्लाह वाला असा के इहो दस दिनो अल्लाह ताला असा के इहो दस दिनो आ त दिल जी पाकाई जे तरफ तवज्जो कयो दिल जे अंदर ब्याई न आणो कंहिंजे लाइ गलत न सोचो बुग़्ज़ न कयो कंहिंसां हसद न कयो कंहिंसां साड़ न कयो आम मुसलमान सां साड़ करण सां दिल खराब थी वेंदी आ नबी जे आल या नबी जे असहाब सां केर साड़ करे उन जी दिल किथां साफ थींदी खोड़वरी नबी सा खुद सोने महबूब सा साड़ कर चहराई कारा बुहन बुधाई रही होवा त नूर ही मुंह में ना है असा गरीब आयूं दोही आयूं डड्डा आयूं जाहिल आयूं पर दिल जे अंदर रसूलुल्लाह जो अदब आहे अखियूं सुन्नत जमाए जो बुधाई दियो आहे ते सुन्नत जमायत जो आहे ए आशिक रसूल आहे ए लब्बैक या रसूल अल्लाह चवण वारो आहे सोने महबूब जे मथा फिदा आहे ए अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़न वारो आहे
लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिका व अस्हाबिका व बारक व सल्लम। तो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए क़यामत जे ॾींहुं न कंहिंखे माल नफ़ो ॾींदो न पुट ई फ़ाइदो ॾींदा। फ़ाइदो केरु ॾींदो? दिलि जंहिंजी पाक आहे। साईं हाफ़िज़ रहमतुल्लाह जहिड़ो अबे अमा नालो रखियोसि तहिड़ी अल्लाह जी रहमत हुई असांखे। अज भी उनकी कबर के मथा रहमत नाज़िल थी रही है। सॼी ज़िंदगी पढ़ायूं माण्हुनि सां भलायूं कयूं। अहिड़ो माण्हू मुआशरे में न हूंदो जेको हाफ़िज़ साहब जी दाह करे अदा मूंखे ईज़ा आई या मूंखे तकलीफ़ ॾिनई या मुंहिंजी गिला कई या मुंहिंजो हक़ फबायई या मूंखे घटि वधि ॻाल्हायई। अहिड़ो माण्हू मुआशरे में कोन मिलंदो जिसके हाफ़िज़ साहब ॻाल्हायो हुजे। वो सभु सां प्यार करण वारो मोहब्बत करण वारो माण्हू। इहा आहे दिलि जी पाकाई। इंजे दिल साफ़ थी वई बिनी जहानन में कामयाब। अल्लाह जल जलालो असांखे दिल साफ़ रखण जी तौफ़ीक़ करे। मां तव्हांजो घणो टाइम वठी वियो मूंखे माफ़ कजो। गर्मी घणी अथव। अल्लाह साईं तव्हांखे आबाद करे रब करीम ख़ुशि करे। जिन महफ़िल सजाई आहे साईं मौलाना दिलशाद साहिब खे उनजे भाइरनि खे अल्लाह जल जलालो आबाद रखे ऐं पंहिंजे वरड़नि जे नक्शे कदम ते हलाए। हलायो बि अथसि ऐं हलाए बि सही। उन्हनि जे नक्शे कदम ते हली करे उन्हनि जे मदरसे के आबाद कयो था अचनि। अल्लाह कंदो त इहो साईं हाफ़िज़ साहब मरहूम जो फैज़ क़यामत ताईं जारी सारी लॻो पियो हूंदो। अल्लाह से मुंहिंजा थोड़ा लफ़्ज़ पंहिंजे अज़ीम बारगाह में क़बूल फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सलातु व सलामु अला